हुरन जो कब्रिस्तान आहे, पुराणो कब्रिस्तान आहे, क़दीमी कब्रिस्तान आहे। ऐं इन दीवार चारों तरफ़ जेका दीवार टुटी पयूं आहिनि ऐं दीवारुनि खां कुता अचनि था ऐं हिते तुर्बतनि जी बेहरमती कनि था। अॻे 2-3 दफ़ा मूं आवाज़ु उथारियो त भाउ महिरबानी करे वस वारा DC साहिबु आहे या ॿिया वस वारा आहिनि, इन असां अपील आहे त महिरबानी करे हीउ हुर कब्रिस्तान आहे, मशहूरु कब्रिस्तान आहे इहो हुरनि जो, त इन करे असांजी अपील आहे DC साहिब खे ऐं वस वारनि खे। हिते हर रोज़ु ऐं दवा सुबुह टाइम ऐं शाम टाइम ॾिसंदो आहे त तुर्बतनि जी कुता बेहरमती कंदा आहिनि या ॿी शइ माना खोटाईंदा आहिनि। ऐं उन आवाम खे चई माना बेज़ार थी पिया, बाबा महिरबानी करे इन तुर्बतनि खे ख़्यालु कयो ऐं DC साहिब खे ऐं वस वारनि खे मुंहिंजी अपील आहे त महिरबानी करे हीअ जो चौदीवारी आहे सही टुटी पिया, हिन पासे खां टोटल दीवार टुटी पिया। त हीअ गेट खुलिया पिया आहिनि, इन दीवार थी वेंदी, गेट लॻी वेंदा, 2-3 शेख मूं रखियल आहिनि, उन में पघार कंदो छा कंदो। जो लाटरी सिस्टम आहे मूं लाटरी सिस्टम करे या नंद कुमार चारो आहे उहो पाणी टैंकर ॾींदो आहे। उहो नंद कुमार साहिबु चयो त बाबा तव्हांखे बिजली खपे बिजली ॾियां थो। त मुंहिंजी DC साहिब खे इन खे अपील आहे त महिरबानी करे 4 दीवार ॾिनी वञे ऐं हिन कब्रिस्तान में लाटरी सिस्टम कजे, 1-2 चौकीदार रखियो वञे। साईं रोज़ क़बरुनि जी बेहरमती थी रही आहे, चोतर दीवारूं टुटियूं पियूं आहिनि, क़बरूं डेली जी खोटरियूं कुता खोटरीनि था, 3-4 क़बरूं डेली खोटरियूं पियूं आहिनि। हिते कब्रिस्तान में जंहिंजा दफ़न आहिनि रोज़ अचनि दुआ घुरी वञनि ऐं चकर लॻाइनि, जुमे ॾींहुं या हफ़्ते में 1-2 चकर अचनि। जो सुबुह जो असां ईंदा आहियूं त हिते चौदीवारी आहे कोन, हिते राति जो ईंदा आहिनि, कुता ईंदा आहिनि, कंहिंजी न कंहिंजी क़बर खुटी पवंदी आहे। हिकिड़ी क़बर 2 क़बरूं न बल्कि 3-4 क़बरूं जेके आहिनि जेके असां हिते रोज़ु ढकंदा आहियूं। हाणे भराए महिरबानी करे रोज़ु इहे कम आहे कोन हिते इम्तिहान को किथे को सरकारी कमु आहे कोन। महिरबानी करे असांखे DC खे अपील आहे, वॾे वसारनि खे अपील आहे त जेको बि तव्हां खां वस पुॼे असां सां हेल्प कयो, असांजो थोरो तरक़ियात खे कमु कराए वञे, असांखे पाणी ॾेई वञे, हिते पाणी जो होदी बि सहूलियत करे वञे। ऐं भराए महिरबानी करे जेको बि आहे सफ़ाई असां था करे छॾियूं, बाक़ी तरक़ियाती कमु आहे दीवारूं आहिनि इहो तव्हां भराए महिरबानी करे असांखे लॻाए ॾेई वञो, भराए महिरबानी। तो मैं आला हुक्मरान से अपील करता हूँ, यहाँ पे कब्रिस्तान की दीवारें गिरी हुई हैं, हमारे अज़ीज़ हैं, आपके अज़ीज़ हैं, सारे मुसलमान भाई हैं, उनकी रात को कब्रें कुत्ते बेहरमती करते हैं। DC सांगड़ से जनाब राशिद मुग़ल साहब से मैं अपील करता हूँ, खुदा राय इधर आएँ, कब्रिस्तान का चक्कर मारें, हमें कब्रिस्तान की दीवारें बना कर दें, ताकि हमारे जो इधर मुसलमान भाइयों की कब्रें कुत्ते ख़राब कर रहे हैं, बेहरमती कर रहे हैं, इनकी ना हो। और मैं हमारे जमायतियों से और दूसरे जो भी हैं इधर उनसे भी अपील करता हूं कि जिनकी इधर कब्रें हैं वो अपनी कब्रों की देखभाल करें, मालकी करें। हमने भी एक दिन यहाँ पर आना है, आज अगर हम इनकी मालकी करेंगे तो इंशाअल्लाह ताला अल्लाह के हुक्म से हमारी भी कोई मालकी करेगा। तो खुदारा इनका ख्याल करो, अब ये हमारे मोहताज हैं। मेहरबानी, शुक्रिया।